Hello everyone, welcome to my YouTube channel. Dear students, अज असीं past to be tense या use of was were as to be verbs जे बारे में सम्झंदासीं। सो past to be tense के असां कीअं डिफाइन कंदासीं, इहो छा खे ज़ाहिर कंदो आहे? It shows state and existence of a body in past or past time। माना पास्ट टू बी टेंस जेको आहे कंहिं बि बॉडी जी स्टेट या एग्ज़िस्टेंस ज़ाहिर कंदो आहे, पर कहिड़े टाइम में, गुज़िरियल वक़्त में, जेको टाइम गुज़री चुको हुजे। हाणे मिसाल तौरु अच्छा, हाणे हिन जा असां सेंटेंसिस कीअं ठाहींदासीं, ॾिसो पहिरियां असां पॉज़िटिव सेंटेंसिस पढ़ंदासीं। माना हाकारी जुमिला। हाणे पॉज़िटिव सेंटेंसिस लाइ स्ट्रक्चर असां कीअं लिखंदासीं, पहिरियां लिखंदासीं सब्जेक्ट प्लस वाज़ या वर, उन खां पोइ कॉम्प्लीमेंट। छो जो हिते कमु नथो थिए सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु स्टेट ऐं एग्ज़िस्टेंस शो थो करे, तंहिंजे करे असां ऑब्जेक्ट न लिखंदासीं बल्कि कॉम्प्लीमेंट लिखंदासीं। ऑब्जेक्ट असां उते शो कंदासीं जिते कमु थिए। सो सभ खां पहिरियां असांखे इहो ॼाणणु घुरिजे त वाज़ कहिड़े सब्जेक्ट सां लॻंदी ऐं वर कहिड़े सां लॻंदी। हाणे वाज़ असां कॾहिं इस्तेमालु कंदासीं जॾहिं आए हुजे, ही हुजे, शी हुजे, इट हुजे, उन खां अलावा सिंगुलर नेम माना सिंगुलर वाहिद नालो हुजे। ऐं वर कंहिंसां असां इस्तेमालु कंदासीं, वर असां इस्तेमालु कंदासीं वी सां, यू सां, दे सां, उन खां अलावा प्लूरल नेम्स माना जमो जेके नाला हुजनि उन्हनि सां असां वर इस्तेमालु कंदासीं। हाणे पॉज़िटिव सेंटेंसिस जो असां हिकिड़ो मिसाल खणंदासीं। मिसाल तौरु हू हिकु अमीर माण्हू हुयो। हाणे इहा पास्ट जी ॻाल्हि थो करे त माना माज़ी में अमीर हुयो, पर हाणे में बि न आहे। सो हिन खे असां कीअं कन्वर्ट कंदासीं? हाणे ॾिसो, हू जो मतिलबु आहे ही सां असां छा लॻाईंदासीं? वॉज़। सो सब्जेक्ट असां खणंदासीं ही, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻंदो? वॉज़। ऐं कॉम्प्लीमेंट्स अ रिच मैन। ही सब्जेक्ट आहे, ही हेल्पिंग वर्ब, ऐं अ रिच मैन छा आहे? कॉम्प्लीमेंट आहे। उन खां पोइ ॿियो असां मिसाल खणूं। मिसाल तौरु अहमद हिकु सुठो माण्हू हुयो। सो हिन खे असां कीअं कन्वर्ट कंदासीं? हाणे सब्जेक्ट छा आहे? नालो आहे अहमद। सो अहमद माना सिंगुलर नेम आहे, त उन सां बि छा इस्तेमालु कंदासीं असां? वॉज़। अहमद वॉज़ अ गुड मैन। हाणे ही सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब ऐं अ गुड मैन छा आहे? कॉम्प्लीमेंट आहे। उन खां पोइ नेगेटिव सेंटेंसिस। माना नाकारी जुमिला। हाणे इन्हनि जी स्ट्रक्चर कीअं असां लिखंदासीं त सब्जेक्ट प्लस वाज़ या वर प्लस नॉट, उन खां पोइ कॉम्प्लीमेंट। मिसाल तौरु साॻा ई असां मिसाल हिते वठंदासीं त बाबा हू अमीर माण्हू न हुयो। हू खे असां इंग्लिश में छा चवंदा आहियूं? ही सां कहिड़ो हेल्पिंग वर्ब लॻंदो? वॉज़।
सो ही वॉज उन खां पोइ नॉट अ रिच मैन। हाणे सो ही सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब नॉट उन खां पोइ कॉम्प्लीमेंट। अच्छा असां ॿियो बि हिकिड़ो मिसाल खणूं त उहे होशियार न हुआ। ठीकु आहे। हाणे उहे खे असां इंग्लिश में छा चवंदा आहियूं दे। सो सब्जेक्ट ते छा आहे दे सां छा लॻंदो वर। सो चवंदासीं त दे वर नॉट एक्टिव या इंटेलिजेंट बि असां लिखी सघूं था। हाणे ॾिसो ही सब्जेक्ट आहे हेल्पिंग वर्ब नॉट ऐं उन खां पोइ कॉम्प्लीमेंट। हाणे उन खां बाद में असां इंट्रागेटिव सेंटेंसिस जे बारे में पढ़ंदासीं। इंट्रागेटिव सेंटेंसिस लाइ स्ट्रक्चर कीअं थींदी। पहिरियां वाज़ या वर इस्तेमालु कंदासीं, पोइ सब्जेक्ट, उन खां पोइ कॉम्प्लीमेंट माना पूराव कंदड़, उन खां पोइ क्वेश्चन मार्क। हाणे एग्ज़ाम्पल वठंदासीं त छा तव्हां ग़रीब हुया या हुआ, उन खां पोइ क्वेश्चन मार्क। हाणे तव्हांखे चवंदा आहियूं इंग्लिश में यू। सो यू सां छा लॻंदो वर। पहिरियां हेल्पिंग वर्ब असां खणंदासीं, चवंदासीं त वर यू। हाणे ग़रीब खे छा चवंदासीं पूर, उन खां पोइ क्वेश्चन मार्क। हाणे ॾिसो ही हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट उन खां पोइ कॉम्प्लीमेंट। उन खां पोइ नेक्स्ट मिसाल खणंदासीं त छा उहे पाकिस्तान में हुआ। हाणे हिन जी असां कीअं कन्वर्जन कंदासीं। हाणे उहे माना दे। सो दे सां छा लॻंदो आहे वर। सो असां लिखंदासीं त बाबा वर दे इन पाकिस्तान, उन खां पोइ क्वेश्चन मार्क। हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट ऐं कॉम्प्लीमेंट। इन खां पोइ इंट्रागेटिव नेगेटिव सेंटेंसिस जे बारे में पढ़ंदासीं। हाणे इन्हनि जी स्ट्रक्चर कीअं थींदी। वॉज या वर प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस कॉम्प्लीमेंट ऐं उन खां पोइ क्वेश्चन मार्क। हाणे साॻा ई मिसाल असां खणंदासीं त बाबा छा तव्हां ग़रीब न हुआ। त हाणे हिन जी कन्वर्जन कीअं कंदासीं, ट्रांसलेशन कीअं कंदासीं। हाणे हिन जी ट्रांसलेशन ईअं कंदा, ॾिसो तव्हांखे इंग्लिश में चइबो आहे यू। सो यू सां हेल्पिंग वर्ब वर। सो असां यूज़ कंदा बाबा वर यू हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट, उन खां पोइ नॉट पूर, उन खां पोइ क्वेश्चन मार्क। त माना छा तव्हां ग़रीब न हुआ। ॾिसो हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट नॉट ऐं उन खां पोइ कॉम्प्लीमेंट ऐं क्वेश्चन मार्क। ॿियो असां मिसाल खणंदासीं। छा मां थकल न हुउसि। हाणे मां खे इंग्लिश में चइबो आहे सो आहे सां छा इस्तेमालु थींदो वाज़। सो असां छा लिखंदासीं त बाबा वाज़ आहे नॉट। थकल खे चइबो आहे
टायर्ड उन खां पोइ क्वेश्चन मार्क। सो हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, नॉट ऐं उन खां पोइ कॉम्प्लीमेंट ऐं क्वेश्चन मार्क। सो डियर स्टूडेंट्स, दैट वाज अबाउट पास्ट टू बी टेंस आर यूज़ ऑफ वाज वर एज टू बी वर्ब्स। उम्मीद आहे त तव्हांखे पास्ट टू बी टेंस या वाज ऐं वर जो यूज़ एज टू बी वर्ब्स सही तरीक़े सां सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजा लेक्चर सही सम्झ में अचनि था ऐं सुठा लॻनि था त बराए महिरबानी मुंहिंजी थोरी सपोर्ट कंदा। ऐं उहा सपोर्ट कीअं कंदा, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर कंदा। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़।